इंडिया जी मते मुकाबलो तडे थींदो आ जडे भेट जाना भी फलाणो फलाणे का मते फलाणो फलाणे का ऊंचो अल्लाह का पूछू मालिक मदीने वाले के बुलंद कई के खामत ऊंचो केतरो ऊंचो पूछो न रब का फलाणे का बुलंद फलाणे का ऊंचो रब फरमाए वरफना महबूब मुंह रब तो के बुलंद कयो आ मौला के खा बुलंद रब फरमायो त मुझे महबूब जे मुकाबले जो को आहे ही कोन जैसा भेट गया तो फलाणे का बुलंद भेट गया उआ शहजाद आहे ही कान जे चवा नबियन का बुलंद तो नबी तो मस्जिद अक्सा में रह जिया मेरा जवारी रात आलमन गाना बुधो है ना सवालक नबी मस्जिद अक्सा में रह जिया मदीने वारो अन्या मथे जे मलाइकन का मथे चजे तो पहरे आसमान ते के मलाइक रह जीव्या के बे ते रह जीव्या के ट्रे ते रह जीव्या हुजूर सिदरतुल मुंतहा ते पहुंचन तो जिब्रील बूते रह जीव्या देखो मलाइकन जो सरदार सबनी मलाइकन जो सरवान यगवान जिब्रील जेनी मल सिदरा जे वण वट रुक जी वियो तो सरकार फरमाए तो जिब्रील यारी अध में टोड़ भी तो ना है ना मक्के में गड्डू मस्जिद अक्सा में गड्डू पेरी आसमान ते गड्डू सतन आसमानन ते गड्डू अर्श कुर्सी ते गड्डू सिदरा ते गड्डू हाने वरी यारी टोड़ी दो अर्ज कई या रसूल अल्लाह हिकड़े वार जेतरो कदर मथे चढ़ा नूर में सड़ी वींदुस चली वींदुस मुंह में जुर्रत ना है हिम्मत ना है मचाल ना है ताकत ना है सिदरा का मथे वनी सगा नूरन जो सरदार सिदरा ते तुझो मुझो नबी अन्या मथे कैसा भेट ॾियार जी रब फरमायो त महबूब तुझे मुकाबले जो तुझे भेट जो तुझो को सानी शानी बराबरी वारो आहे ही कोन मुझी कुदरत में मुझे पावर में जेतरी ऊंचाई हुआ सभई तोखे नहीं छॾियो समझो वाले कौन समझो जी जेकॾहिं कंहिंजो अकुल उते पहुचे कंहिंजो इल्म उते पहुचे कंहिंजो इदराक कंहिंजो मुराकबो हे जेके सूफी बुजुर्ग वेठा आहिनि लोड़े शरीफ दरगाह मशहूरी शरीफ दरगाह रहमतपुर शरीफ ही जेके आलुल्लाह अहले नजर अहले दिल अहले बातिन हिन इन्हनि खे रब अंदर वारी कुवत दीद ॾींदो मुले जी तो ते ॻाल्हि ही कोन्हे मुले खे त सुञातो फिटाई फरमाई त कंज़ कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ वाह बेटाई वाह फरमाए तो कंज़ कुदूरी ये बई किताब है जेके मदरसन में मौलवी पढ़ंदा है फरमाए तो मदरसे जा किताब पढ़ी पढ़ी पग बधी आलिम थी ऐं हाणे चए तो मुस्तफा जे शान के ॾिसां त केतिरो ऊंचो आ तके तो तोरे तो भिटाई फरमाए तो त तुंहिंजो इल्म पढ़ी पगूं बधी निकतो ई न तुंहिंजो मिसाल मंडी माकोड़ी वांगुर माकोड़ी किविले सब मंडी सब पई हुजे खूह में उहा चवे त मां आसमान के थी मापिया या त मस्जिद जो हे नंढड़ो मुनारो भी कोन मापे सघंदी जवाब छो था ॾियो समझो था मुंहिंजी ॻाल्हि भिटाई तो फरमाए त मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ जीअं मंडी मां
पकोड़ी आजिज़ा उन्हें जी रसाई महदूदा आसमान तई पहुंची न थी सके आसमान के मापे न थी सके तिए मुल्लो मुस्तफा जे शान के समझी न सगंदो मदीने वारे जो शान आला बाला ऊंचो रब फरमायो वरफाना महबूबतों के मुंह पान बुलंद कयो दिसो उस्ताद पंजे शागिर्द के पढ़ाए चे बाबा हिन के मुकाबिल बनायो केतरो काबिल बनाईंदो जेतरी उस्ताद में पान में लियाकत हुंदी जवाब दियो मुर्शिद चवे मां पंजे मुरीद के ऊंचे दर्जे ते तो पहुंचाया एतरो पहुंचाईंदो जेतरो मुर्शिद में पावर हुंदो ऑफिसर चवे मां पंजे हिन मातद के दर्जो बुलंद तो कया तरक्की थो जा केतरी तरक्की दींदो जेतरी उन्हें जी कैपेसिटी हुंदी जेतरी उन्हें में सलाहियत हुंदी पर सारी इंसान जात जूं सलाहियत महदूद आहिन अल्लाह जी सलाहियत जी का हद ही काने रब तो फरमाए तो हबीब तो के माथो बुलंद कयो रब एतरो बुलंद कयो जेतरो रब जो शान आ एतरो ऊंचो कई जेतरो रब जी इज्जत ऐं अजमत ऐं शान रब जी कुवत ऐं कुदरत आ एतरो पंहिंजे महबूब के ऊंचो कई महबूब जो जिक्र ऊंचो महबूब जो इस्म ऊंचो महबूब जो जिस्म ऊंचो महबूब जो शान ऊंचो रिफत ऊंची दर्जो ऊंचो एतरो ऊंचो जिते के जो अकुल पहुंची न सके के जो इल्म पहुंची न सके के जो कशफ बातिन वारो पहुंची न सके मदीने वारो एतरो रब ऊंचो करे छयो ये नक्शबंदी सिलसिला नक्शबंदी सिलसिले जो इमाम अदवाना जो नालो आ तैफूर हजरत बायजीद बुस्तामी चो रहमतुल्लाह अलैह हजरत बायजीद बुस्तामी चो तो मुख्य ख्याल थियो तो मां दिसां तो मदीने वाले जो शान केतरो मथे अल्लाह फरमाए तो मुंह बुलंद कयो आ दिसां तो वा बुलंदी केतरी आ हजरत इमाम नबहानी लिखियो जवाहिरुल बिहार में त हजरत बाजीद बुस्तामी चो तो कुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला आइनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई त मां इसरारन जे दरिया में डुबी हई बातिन वारे दरिया में डुबी हई मुराकबो कयो ॾिसां त मुझे महबूब जी रिफ़त ऐं बुलंदी केतरी आ हे अंदर जे अखियुन वारो हे बातिन जे पावर वारो फरमाए थो त जेॾीमहिल मूं मुराकबो कयो मूं बातिन वारी अख खोली मूं जो ॾिसां त मुंहिंजे महबूब जी रिफ़त बुलंदी ऊंचाई केतरी आ जेॾीमहिल मुराकबो करे अखियूं बूटे मुंहुं मुनन में पाए मूं अंदर वारी कशफ वारी अख खोली साथो ॾिसां त जिते मुझे विलायत जो दर्जो दंग थियो मुझे विलायत जी रसाई जिते दंग थी ऐं जितों मदीने वारे जे शान जी शुरुआत पई थिए जिते सोने नबी जी शुरुआत जिते मुझो दंग थी वियो विच में 70,000 नूर जा पर्दा हिले घना फैज़ा हुआ बैनी व बैनहा सबून अल्फ हिजाब मिन नूर मुझे दर्जे बुलंदी जी ऊंचाई दंग थी ऐं मुस्तफा जे शान जी जिता शुरुआत थी विच में 70,000 नूर जा पर्दा हुया फतनोत इंदल हिजाबिल अव्वल मां पहरे पर्दे जे वेझो वियुस मच पर्दो हटाया ॾिसां त मुस्तफा जो शान केतिरो मथे आहे फरमाई जेॾी महिल पहरे पर्दे जे वेझो वियुस आवाज़
वींदो आ ओ बायजीद पर्दे पहिरे जे वेझो न वञ जाए तू न समझी सघंदे मुझे नबी जो शान या मां रब जाना या मुझो महबूब मोहम्मद पाण जाने या रसूल अल्लाह सुभान अल्लाह बायजीद जे पहिरे पर्दे जे वेझो वे न इए जली सड़ी वींदे जे वार बाह में सड़ी रख थी वींदो आ या जुर्रत न कजे पहिरे पर्दे जे वेझो वञण जी बाजी चुप करे वेही रहे चई त मुस्तफा जो शान या खुदा जाने या मुस्तफा जाने ओ मिठा ओ अदा जे कदे सुल्तानुल आरिफीन उन मकाम के समझी न तो सके उन रिफत उन ऊंचाई के समझी न तो सके तो मुल्ले के केड़ी खबर बटड़े किताब पढ़ी शुद्ध बुद्ध पढ़ियो अही चए तो मुस्तफा असा वांगुरो असा जेड़ो हो ज़बान के लगाम दे मुझे मुस्तफा दे शान में नाशाइज़ लफ्ज न ॻाल्हाए मुझे महबूब जेड़ो कायनात में न आयो न ईंदो न जायो न जमदो मुस्तफा जो न मटवा न मिसला न सानिया न साथिया न साथिया मुस्तफा करीम के रब बेमिसल बेमिसाल अकीदो यो रखो अकीदो यो रखो तो मदीने वाले साईं जो शान बेमिसाला दर्जो बेमिसाला मकाम बेमिसाला हिकड़े डी जिब्रील अमीन आयो मदीने वाले साईं वटि इमाम जलालुद्दीन सुयूती या रिवायत आंदिया जिब्रील आयो अर्ज की या रसूल अल्लाह ही जेका कुरान में रब आयत ला थिया वरफाना लक ज़िक्रक हबीब तुझे ज़िक्र के असा बुलंद कयो आ तदरी कैफ रुफियत ज़िक्रुक हबीब तवा जे ज़िक्र के अल्लाह किए बुलंद कयो आ ये खबर है तवा की साईं फरमाया जिब्रील तू बुधा किए मुझे ज़िक्र के रब बुलंद कयो आ जिब्रील अर्ज कयो त अल्लाह फरमाए तो मुझे महबूब के बुधाए त तुझे ज़िक्र के मु रब इए बुलंद कयो आ इज़ा ज़ुकिरत मई जिते मुंजो ज़िक्र उते तुंजो ज़िक्र जिते मु रब जो ज़िक्र हुंदो ते तुंजो ज़िक्र हुंदो पुटरैया गाल वनी सजी रात गौर कर कजो इन हिकड़े जुमले ते जिते रब जो ज़िक्र उते मुस्तफा जो ज़िक्र खुदा जाने किथे किथे कायनात में रब जो ज़िक्र थी रहो आ जिते जिते ज़िक्र खुदा उते उते ज़िक्र मुस्तफा बांगे जी बांग दिसो ज़िक्र खुदा सा गड ज़िक्र मुस्तफा नमाजी जे नमाज में ज़ाकिर जे ज़िक्र में हाजी जे हज में खतीब जे खुतबे में मुअज्जिन जी अज़ान में हम ज़ाकिर जे उन्हें ज़िक्र फिक्र जे मंज़िलुन में जिते जिते अल्लाह जो ज़िक्र आ उते रसूलुल्लाह जो ज़िक्र सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे मुसलमान न थींदो जैसी मुहम्मदुर रसूलुल्लाह न चो आसमान जे तारन में जमीन में बुलंदुन में पस्तुन में इंसानन जिन्नन मलाइकन फरिश्तन में कुरूबी कुदूसी फरिश्तन में जिते जिते ज़िक्र खुदा आ उते उते ज़िक्र मुस्तफा ओ आसमान जे तारन में कुरान जे पार गडु ज़िक्र गडु रब जे ज़िक्र सा ज़िक्र महबूब मोहम्मद आ मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद आ रहमत जो प्री पे कर महबूब मोहम्मद आ अल्लाह दिया वंडो हथिया हबीबन जे
सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो अज तो तू भी नात पढ़ सगिन वारा तो तुझे मथा मुस्तफा जे नात खान जो नालो लिख दी वने गडु रब जे जिक्र सा जिक्र महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो फिरी पे कर महबूब मोहम्मद जे जे हथ के खुदा ताला हथ पे जो सजो है सुभान अल्लाह हुदैबिया जे मौके ते जेन 1500 असा भी हुजूर सा बैत प्या कर वण जे हेठा 1500 सहाबी मुझे महबूब सा बैत प्या कर अल्लाह जे कुरान फरमायो इन्नल्लज़ीन युबायिऊनक हबीब बेशक उहे मानू जेके तो सा बैत था कन प्या तुझे हथ में हथ था मिलाइन इन्नमा युबायिऊनल्लाह हबीब ये तो बेअत न था कन अल्लाह सा बेअत था कन जेडी मले इन असहाबन जे हथन जे मथा हुजूर पंजो दस्ते करम पंजो हथ मथा रखियो कुरान ऐलान कयो यदुल्लाह फौक ऐदीहिम हबीब इनन जे हथन जे मथा अल्लाह जो हथ वा सुभान अल्लाह हुनैन जी जंग हले पई काफर तादाद में घना हुया मुसलमान तादाद में थोड़ा हुया मुसलमानन जा पैर उखड़न लगा शिकस्त जा आसार जाहिर थिया हुजूर मैदान में बीठा हिन मुझे लजपाल नबी मुठ मिट्टीअ जी भरिया मुठ मिट्टीअ जी भरे काफरन ने उछलाइया तवज्जो है मुड़े मुठ मिट्टी जी भरे काफर ने उछलायूं वो जेतरा भी काफर हुया हिकड़ी मुठ मिट्टी जी हर काफर जे पूथ में वनी लगी अबा हिय जेकरे काशे उछलाए जे त सामो सिधी विंदी साजे खाबे पुठिया न विंदी पर हिय मुठ अजीब मुठिया उछलायूं सामो पर काफर के अगियों हुया के साजे हुया के खाबे हुया के पुठियों हुया हर काफर जे पूथ में हुआ मिट्टी लगी मिट्टी अखिन में लगे त अखिन में सूर थींदो आ निंड फिटंदी आ पर जेडी मल काफरन जे अखिन में मिट्टी लगी हिनन जे मथा एड़ी दहशत वहशत तारी थी मैदान छड़े भजी विया जंग फतह थी वई ओनी मल कुरान जी आयत लथी वमा रमैत इज रमैत वलाकिन अल्लाह रमा हबीब जेरी मल मुठ मिट्टी जी भरे तो पे उछलाई तो न उछलाई पर उछलाण वारो त अल्लाह पाण हुयो सुभान अल्लाह सगिन वारा समझो कोन जे समझो हां त रड़ करे चो हां सुभान अल्लाह मुझे हथ में ही का शया मां उछलाया तो उछलाया तवा डिठो न मुझे हथ उछलाई अल्लाह तो फरमाए त वना रमैत इज रमैत जेडी मल महबूब तो उछलाई मुठ मिट्टी जी तो उछलाई तो न उछलाई उछलाई तो सही ना इज रमैत जेडी मल तो उछलाई महबूब तो न उछलाई मौला जे मुंह न उछलाई तो भला के उछलाई रब तो फरमाए वलाकिन अल्लाह रमा हबीब मुठ उछलाण वारो त मां अल्लाह पाण हुयो जे जे हथ के खुदा ता
पुट मुस्तफ़ा जे शान खे मान खे मर्तबे खे वधाइण वारो अल्लाह पाण हाणे सॼी दुनिया बि गॾिजी मुखालफ़त करे न मुस्तफ़ा जे वार खे बि विंगो न करे सघंदा छो त अल्लाह मददगार आहे न हिन वक़्त में यहूदी नसारा अमेरिका इसराइल काफ़िर उन्हनि जा एजेंट उन्हनि जा छाड़ता के वहाबियुनि जे सूरत में के कादियानियुनि जी शक्ल में के बदअक़ीदा बद मज़हबनि जे सूरत में हींअर मिर्ज़ो जेको इंजीनियर उठियो आहे इहो बि उन्हनि जो एजेंट आहे होॾो हसन अल हयारी इहे बि उन्हनि जा एजेंट आहिनि काफ़िरनि जा एजेंट उन्हनि जे टुकरनि ते पलण वारा गॾिजी मुस्तफ़ा जी मुखालफ़त कंदा हुज़ूर जे आल जी मुखालफ़त कंदा असहाबनि जी मुखालफ़त कंदा पर जीअं जीअं मुखालफ़त कंदा उन्हनि जा मुंह कारा थींदा मुस्तफ़ा जो शान मिर्जा गुलाम कादियानी जेको हुन मलून काफ़िरनि जो एजेंट हुयो बरतानिया वारनि जी पिखार ते पलबो हुयो उन्हनि खे मोकिलियूं कूड़ो नबी बणाए त मुसलमाननि में इफ्तिराक इंतशार पे नबूवत जी दावा कई हाणे नबूवत जो कानून आहे त नबी जिते विसाल कंदो आहे उन जी मज़ार उते थींदी आहे पैगंबर कानून कुदरत आहे त नबी जिते विसाल कंदो उते उन जी मज़ार ठहंदी हुजूर जन अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हुजरे में रब सां रफ़ीक़ आला सां गॾिया हुजूर जो गुंबद खदरा उन अम्मा आयशा जे हुजरे ते पर हिन मिर्ज़ा गुलाम कादियानी जॾहिं मुओ न ख़बर अथव सॻियुनि वारा त किथे मुओ काकूस में चओ किथे पोइ हाणे काकूस में ठाहिनि था ख़बर पए आहे दुनिया रब कहिड़ो ज़लील कयोसि मरंदे बि ज़िल्लत में मौत आयो जियो बि ज़िंदगी बि उन ज़िल्लत में गुज़ारी मरी वियो त बि ज़िल्लत में ओ मिठा अहिड़ा काफ़िरनि जा एजेंट दुनिया में आया ईंदा रहंदा पर इहे मुंहुं मथो पिटे पिटे मरी वञी मिटीअ में पवंदा मदीने वारे जो शान ॾींहों ॾींहुं रब हिन साल वॾा डिंग मुल्ला विहारिया अथनि सोशल मीडिया जो ज़मानो आहे फेसबुक हर कंहिं वटि आहे यूट्यूब हर कंहिं वटि आहे माण्हू वॾा वॾा डिंग मुल्ला वॾा जुबा कुबा पायूं वेठा था ऐलान कनि मिलाद न मल्हायो मिलाद हराम आहे मिलाद नाजाइज़ आहे मिलाद बिदअत आहे जीअं था झलनि मां बि सॼी सिंध घुमंदो थो अचां जीअं था झलनि तीअं मिलाद ते उहे शहर जिते जुलूस न थींदो हेल साल उते बि जुलूस पिया था थियनि उहे शहर जिते मीलाद न थींदो उहे मस्जिदूं उहे घर उहे घिटियूं जिते अॻे साल मीलाद न थियो हेल उते बि मीलाद पियो थो थिए अड़े तुंहिंजे छलण सां आशिक छलबा कोन रुकण सां रुकबा कोन छो त मुस्तफ़ा जे शान खे अल्लाह पाण फिरौन खे साहिरनि जादूगरनि ॿुधायो त हिकिड़ो ॿार पैदा थींदो बनी इसराइल में जेको तुंहिंजी हुकूमत ख़तम कंदो हिन 4000 पहरेदार बीठा बनी इसराइलन जा जिते भी घर हुया न घर घर जे अॻियां सिपाही पहरेदार बीहारी जेको भी ॿार नंढड़ो हुजे न 4 साल में उनके मारियो हाणे जेको ॿार ॼमे उनके मारियो साईं हज़ारे ॿार मारजी विया हज़ारनि जे तादाद में जेॾीमहिल हज़रत मूसा जेके रब करे त पोइ उनखे केरु थो रोके सघे रब जे कम जो इरादो करे न इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह जॾहिं कंहिं शइ जे बनाइण जो इरादो कंदो आहे चवंदो थी पओ उहा शइ थी पवंदी आहे सॼी दुनिया मुखालफ़त करे पर केरु बि उनखे रोके न सघंदो
हेडो सही गली गली में पहरेदार चौकीदार बिठान तो मूसा पैदा न थे नंढड़ा बार मार जी विया जेको नौ बार जमे उन्हें के मारे छडन जेरी मल हजरत मूसा जी अमड़ के पेट मुबारक में हजरत मूसा अलैहिस्सलाम जी विलादत जो वक्त करीब थियो ॾिठई तो दुश्मन दर ते बीठा आहिनि मुंहिंजे बचड़े के मारे छॾींदा बीबी साइण वई बाहर शहर खां बाहर हिकिड़े गार में वञी हजरत मूसा के ॾिनी पोइ उनखे हिकिड़ी संदूक में पेतीअ में विझी बंदि करे दरिया में लोड़े छॾियो मूसा लफ्ज़ मूसा मूसा जी माना पाणीअ मां लथल फिरौन शाम जो पंहिंजी ज़ाल सूधो उहो जेको नील दरिया हो न उन जे पासे में उन जो महल ठहियल हुयो उन महल में सामो कुर्सियूं रखी ऐं वेहंदो शाम जो पानी जो निज़ारो वण बूटा गुल गुलज़ारियूं वेही निज़ारो ज़ाल सूधो वेठो पियो ॾिसे परे खां ॾिठई त हिकिड़ी पेती लुड़ंदी थी अचे ज़ाल की जी ॾिसी थी यार कहिड़ी शइ लुड़ंदी थी अचे नौकर खे मोकिले कढी अचो कढी आया हीअं जो खोल ने अल्लाह जो नबी सुहिणो वजीहा क़ुरान फरमाए थो आला सुहिणी सूरत वारो हज़रत मूसा हीअं जो खोलियूं त अल्लाह जे नबी हज़रत मूसा ने किरी फिरौन जी घर वारी हीअं खणी भाकुर पाए ऐं चयो त हिन खे मां पुट करे थी पालिया चई रन मता है उहो छोकरो हुजे जेको मुंहिंजी हुकूमत खत्म कंदो चई तोखे मूसा जी फोबिया थी वई आहे फोबिया किथों ॿार लुड़ी आयो आहे तोखे खाबन में बि रुगे मूसा थो नज़र अचे ही उहो ॿार न आहे मां हिन खे पुट करे थी पालिया सुभान अल्लाह जेॾी महिल बीबी साण उछलायो पे न उन पेती में विझी रब खे अर्ज़ कई मौला मुंहिंजे बच्चे जी पारत हुजई मुंहिंजे पुटड़े जी पारत हुजई मौला मुंहिंजे मूसा जी पारत हुजई रब फरमायो से इन्ना रादूहु इलैके घबराए न तुंहिंजो पुट तोॾे मोटाए मोकिलींदुसि क़ुरान जा लफ़्ज़ इन्ना रादूहु इलैके तोॾे मोटाए मोकिलींदुसि जेॾी महिल फिरौन जी ज़ाल उनखे खणी भाकुर पातो चई मां हिनखे पुट करे थी पालिया साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे घर में पियो पलजे पर हाणे खीर पीए न ॿार रो जंहिं बि माउ जो आयूं दायूं फिरौन जे घर में घणियूं औरतूं नौकरियाणियूं खादमियाणियूं जंहिंजो बि खीर ॾियनि वठे न जंहिंजो खीर ॾियनि वठे न आख़िर चयूं त भला हिन खे जेको खीर पियारींदो न उनखे मां वॾा इनाम ॾींदुसि चऊं त बनी इसराइल में हिकिड़ी औरत आहे उन जे थञ में खीर आहे जे उनखे वठी अचो बीबी साईं बादशाह जा माण्हू आया त हल बादशाह पुटरेनो करे पालियो आहे उनखे हली खीर पियार चई मां छा जे लाइ वञा मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो पराए ॿार खे वञी पाणी ओ चई त अल्लाह जो मूंसां कयो त रातूहु इलैके तोॾे मोटाईंदुसि मूंखे ईअं कोन चई त तोखे उन ॾे मोकिलींदुसि मां छो वञा फिरौन चयो त भला हिन खे शाही एज़ाज़ सां वठी वञो शहज़ादो करे हिन खे वठी वञो उन माई वटि खीर पियारे अचोसि जेॾी महिल हुनखे पालकी ते चाढ़ियूं अॻियूं फौज सिपाह पहरेदार अॻियूं पोयूं पोश 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 बादशाही शहज़ादो थो वञे सिधो अमड़ जे घर अमड़ जो ॾिठो सुञातई त मुंहिंजो बच्चो सीने सां लातई खीर रो प्यारी त बच्चो पंहिंजो हुयो खीर पीतई हाणे सुबुह जो बि खीर पीअण जे लाइ बादशाही एज़ाज़ में पियो अचे शाम जो बि बादशाही एज़ाज़ में पियो अचे मुंहिंजा मालिक तुंहिंजा फैसला अजीब होॾे हज़ारे ॿार मारिजी विया त मूसा पैदा न थिए मूसा खे फिरौन झोली में खयूं चुंबड़ियूं वेठो ॾे सुभान अल्लाह ओ मिठा ओ दा सगियुनि वारा अल्लाह जेको इरादो कंदो आहे न उनखे केरु रोके न सघंदो आहे रब फरमाए वरफाना लक ज़िक्रक हबीब तुंहिंजो ज़िक्र मां रब थो ऐलान कयां मां थो बुलंद कयां वहाबी जी कहिड़ी जुर्रत आहे जो ज़िक्र रोके सघंदो बेअदब जी कहिड़ी जुर्रत हिम्मत ऐं मजाल आहे जो उहो मीलाद रोके सघंदो ख़त्म नबूवत जो मुनकिर अहिड़ा मैंने मिर्ज़े गुलाम जड़ा मलून 30 पैदा थियणा आहिनि 30
साईं फरमायो त मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां मुखां बद में ॿियो को नबी न थियणो आहे न थींदो जेको थिए सदाए इहो दजाल आहे इहो कूड़ो आहे अहिड़ा 30 दजाल थींदा घणा ऐं इन्हनि जो सभिनी खां वॾो वॾो दजाल आख़िर में ईंदो पुट ध्यान मुड़िया तवज्जो मुड़िया मां हिकड़ी हदीस तो बयान कया मदीने वाले साईं फरमायो त जडा कुर इंसान जात के रब पैदा कयो आ क़यामत ताईं इंसानी जेका तारीख़ आ गुज़री चुकी हले पई थींदी वड्डे में वड्डो जेको इंसानन जे ला फितनो थींदो वो दज्जाल हूंदो 29 हे दज्जाल थींदा वड्डो दज्जाल जेको वो सभिनी खां आख़िर में ईंदो को बि नबी दुनिया में अहिड़ो न आयो जंहिं पंहिंजी उम्मत खे उन दज्जाल जे फितने खां आगाह न कयो हुजे हर नबी पंहिंजी क़ौम खे ॿुधाईंदो वियो ॾेजारींदो वियो त हे फितनो ईंदो इन जो ख़्याल कजो साईं फरमायो त हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी पंहिंजी क़ौम खे आगाह कयो बाख़बर कयो पर कंहिं नबीअ जी उम्मत में दज्जाल न आयो अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उम्म मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां ऐं तव्हां सभिनी उम्मतुनि मां आख़िरीन उम्मत तव्हां हाणे कंहिं नबी जे उम्मत में न आयो न माना मुंहिंजी उम्मत में ईंदो जे मां हाल हयात मौजूद आहियां जेकॾहिं दज्जाल मुंहिंजे दौर में आयो त सारी उम्मत जे तरफ़ां मां मुहम्मद अकेलो उन जो मुक़ाबलो कंदो पर जेकॾहिं मां पंहिंजे रब सां वञी मिलां दुनिया तां पर्दो करे वञा ऐं पोइ अचे त पोइ ॿुधी छॾियो मां तव्हांखे आगाह थो कयां उहो जेको दज्जाल ईंदो न पहिरीं पाण खे सॾाईंदो त मां नबी आहियां पर ॿुधी छॾियो मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां मूंखां पोइ को ॿियो नबी थियणो ई न आहे जेकॾहिं तव्हांजे अॻियां को नबी सॾाए त सम्झजो इहो दज्जाल अथव ऐं पोइ जॾहिं माण्हू उनखे नबी न मञंदा न चवंदा तूं नबी न आहीं नबी असांजो मदीने वारो मुहम्मद मीर आहे पोइ चवंदो त मां ख़ुदा आहियां पर ॿुधो उहो अखियुनि खां काणो हूंदो अल्लाह काणो न आहे काणो हुजण ऐब आहे काणो हुजण चओ ऐब आहे अल्लाह हर ऐब खां पाक आहे साईं फरमाए त इहा बि निशानी हूंदव नबी सॾाईंदो माण्हू उन ते ईमान न आणींदा पाण खे ख़ुदा सॾाईंदो ॿुधी छॾियो हू काणो हूंदो अल्लाह इन ऐब खां पाक साईं फरमाए उन जे निरड़ ते लिखियल हूंदो काफ अलफ फे रे अखर अखर जुदा जुदा यानी काफर छा लिखियल हूंदो उन जी ॿी निशानी इहा अथव उन जे निरड़ ते लिखियल हूंदो काफर ऐं इहो नज़र ईंदो सिर्फ़ मोमिननि खे ॿियनि खे नज़र न ईंदो इहो जेको लिखत हूंदी न हुन जे निराड़ ते मोमिन ॾिसंदा छा लिखियल हूंदो चओ छा लिखियल हूंदो काफर साईं फरमायो त अल्लाह जे पेशानी या अल्लाह जे ज़ात केरु ॾिसी न सघंदो तव्हां दुनिया में रब जे ज़ात खे ॾिसी न सघंदो हाँ जन्नत में जॾहिं पहुचंदो तॾहिं अल्लाह जो दीदार कंदो हे काणो तव्हांजे अॻियूं वेठो हूंदो सुञाणी वठिजो त इहो ख़ुदा न आहे कूड़ो आहे दज्जाल आहे साईं फरमाए त पूरी रुई ज़मीन ते घुमंदो हिकड़ी गिराट ज़मीन ते न छॾींदो जिते न वञे ओ मोठ शहर बराड़ियूं वस्तियूं वाहन हर जाइ ते दज्जाल वेंदो पर ॿिनि जायुनि ते दाख़िल थी न सघंदो घणियुनि जायुनि ते हिकिड़ो मक्के जे शहर में दज्जाल दाख़िल न थी सघंदो ॿियो मदीना मुनव्वरा में दज्जाल दाख़िल न थी सघंदो साईं फरमाया उन वक्त में मदीने शरीफ के 12 दरवाजा हूंदा घणा
घणा 12 दरवाजा हुंदा हर दरवाजे ते मलाइक पहरेदार बीठल हुंदा हिय दज्जाल इंदो न बाहरों भी मुझे मस्जिद जा मुनारा सफेद रंग जी मस्जिद हुंदी मुनारा दिसी चंदो ओ या अहमद जी मस्जिद आ या मोहम्मद जी मस्जिद आ या मदीने वाले मीर जी मस्जिद आ पो इरादो कंदो मदीने में दाखिल थियण जो त मलाइक उन के ठिको दींदा वनी पोते कंधे पर किरण वरी उथी कपड़ा छंडे इरादो कंदो मदीने में अचण जो फरिश्ता उन के पोते धिकींदा मदीने में दाखिल थियण जी उन के हिम्मत ऐं जुर्रत न थी सघंदी साईं फरमायो त पो उन वक्त में मदीने शरीफ में 3 भेरा ज़िलज़िलो ईंदो मदीने जी ज़मीन जेका है न 3 भेरा धुबंदी के खोटा मुनाफिक मदीने में रहल हुंदा पो जेमल जमीन धुबंदी न 3 भेरा ज़िलज़िले जा झटका ईंदा हड़ई मुनाफिक निकरी वनी दज्जाल सा मिलंदा मुझे मदीने में सरफ 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 मोमिन मुझा आशिक बाकी बचन इो दिहाड़ो योमुल खलास हुंदो योमुल खलास याद रखजो मुसलमानो उन दिहाड़े जो नालो रखियो आ मदीने वाले साईं इो योमुल खलास यानी छुटकारे जो दिहाड़ो हुंदो मुझो मदीनो मुनाफिकन का पाक थी वेंदो मुनाफिक वनी दज्जाल सा मिलंदा मोमिन चे मोहम्मद करीम जी झोली में मुझे मस्जिद नबवी पाक में चे साईं फरमाया तो उन वक्त में इन्नल ईमान ला यारिजु इलल मदीनते कमा तारिजुल हय्यतु इला जुहरिहा जे नांग पंजी डर ते मोटंदो आ न ईमान सजी दुनिया मजा सिमट जी उन नांग वांगुर डोड़ी अचे मुझे मदीने में पहुंचंदो मुझो मदीनो मोमिनन सा भरजी वेंदो मुझे मदीने मजा खोटा मानू निकरी वेंदा खालिस मुखलिस मोमिन मुझे मदीने में रहंदा पो इतो जो दज्जाल निकरंदो न पो वेंदो इस्राइल में जेको मौजूद हाणे इस्राइल ठयो आ बाबे लुत इलाइको आ उन बाबे लुत में वेंदो मुझो बच्चो इमाम महदी आ उन वक्त में ईंदो ईसा आसमानन ता लहंदो ईसा चौथे आसमान ते अजब जिंदा हयात मौजूद बैठो आ वो लहंदो दिमश्क जी मस्जिद है मस्जिद उमविया उन्हें जो उभरंदो मीनार उन्हें ते हजरत ईसा अलैहि सलाम लहंदो को उतो जमायत वठी मक्के में ईंदो के उन वक्त में हजरत इमाम महदी जो भी मक्के में ज़ुहूर थींदो कंहिंखे ख़बर न हुंदी त ही महदी आ को ओडी मल कक्कर ज़ाहिर थींदो उन मां आवाज ईंदो हादा महदी खलीफतुल्लाह ही इमाम महदी आ ही अल्लाह जो खलीफो साईं फरमाइन था वो नमाज जो टाइम थींदो वक्त नमाज जो थींदो बांगो बांग चवंदो मानू चवंदा त ईसा नमाज पढ़ाईंदो छो त नबी आ पैगंबर आ वो नमाज पढ़ाईंदो साईं फरमाए तो मल ईसा चवंदो अज मां नमाज न पढ़ाईंदुसि मोहम्मद करीम जो बच्चो महदी नमाज पढ़ाईंदो साईं फरमाया उन ॾींहुं मुंहिंजी उम्मत जो शान छा हूंदो मर्तबो मुंहिंजी उम्मत जो छा हूंदो जो ईसा मसीह आसमाननि तां लहंदो व इमामुकुम मिनकुम अव्हां जो इमाम अव्हां मंझां हूंदो मुंहिंजो बच्चो महदी इमाम इस्फहान मजा 70,000 यहूदी निकरंदा ऐं खुरासान मजा 70,000 मोमिन निकरंदा उन्हनि जे मथनि ते साए रंग जूं चादरूं पातल हूंदियूं साए रंग जूं चादरूं पातल हूंदियूं खुरासान मजा फौजूं निकरंदियूं इमाम महदी जा साथी थींदा यहूदी दुनिया जा गॾु थींदा दज्जाल जी मदद जे लाइ मोमिन गॾु थींदा महदी जी मदद जे लाइ बाबे लुद में वनी जंग लगंदी दज्जाल मारजी वेंदो दज्जाल कत्ल थी वेंदो महदी जी बादशाहत सारी रुई ज़मीन ते कायम थी वेंदी
सुभान अल्लाह। साईं फरमाइन था ईसा रूहुल्लाह मदीने में ईंदो मुंहिंजी मज़ार ते ईंदो पोइ मूंखे सॾु कंदो हीअं चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जेॾीमहिल मूंखे सॾु कंदो अल्लाह जो कसम आहे त मां मज़ार मां चवंदो साज़ जी चवां ईसा रूहुल्लाह भली करे आए ईसा रूहुल्लाह भली करे आए अल्लाह जा रज़ा। साईं फरमायो तो उन्हें ॾींहुं ईसा पंहिंजी नबूअत जो ऐलान न कंदो ईसा रूहुल्लाह पंहिंजो कलमो न पढ़ाईंदो। अॻ में जॾहिं आयो हो त माण्हुनि खे कलमो पे पढ़ाई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पर जॾहिं इन दौर में ईसा आसमाननि तां लही ईंदो पंहिंजो कलमो न पढ़ाईंदो दुनिया वारनि खे चवंदो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। साईं फरमाया मुंहिंजो कलमो पढ़ाई खुद भी मुंहिंजो कलमो पढ़ंदो ॿियनि खे बि जेकॾहिं ईसा रूहुल्लाह उहो बि मदीने वारे जो कलमो पढ़े त पोइ हे कादियानी वरी कहिड़े बाग़ जी मूरी आहे जो ॿियनि खे नबी थो सॾाए पंहिंजो कलमो थो पढ़ाए। चओ त कादियानी काफ़र कादियानी दज्जाल कादियानी कट्टो काफरा मुर्तदा मोहम्मद मुस्तफा आखिर ज़मान नबी। पोला नबी बदी मिठा तुम है मुनीर आई मिठा तुम है मुनीर आई रसूल अकरम हबीब आज़म अवाई हादी अवाई महदी ओ ते नबूवत खत्म खुदा कई का पो को नबी नहीं दो जे दो ईसा छड़े कलीसा जे दो ईसा छड़े कलीसा ते कलमो पढ़ाए महदी बोला नबी अबदी पो जो नबी सदाए सो मुँह में पंहिंजे थो धूड़ पाए पो जो नबी सदाए सो मुँह में पंहिंजे थो धूड़ पाए जो कादियानी कट्टो जो कादियानी उन्हीं ते लानत रोज पवंदी चो त कादियानी ते लानत मुझे नबी जे आशिकन ते रब जी रहमत। हां ओ बेटा अज ये बदबख्त निकरी पिया आहिनि गोट कुरान जो छापियो अथनि हींअर उन जे जेको सुप्रीम कोर्ट जो जज हुयो उन चयो त इहे भली पंहिंजो क़ुर ॿियनि खे विरहाए ॾियनि पोइ सॼी पाकिस्तान जा आशिकान रसूल गॾु थिया। असांजे ग़ैरत जो मसइलो आहे न असां आशिकनि जे लाइ ख़त्म नबूवत जो मसइलो आशिकनि जे लाइ इम्तिहान जो मसइलो आहे पूरो पाकिस्तान गलियुनि में निकिरी पियो पोइ नेठ उन सुप्रीम कोर्ट जे जज पंहिंजो फैसलो वापस वरतो।
ओ मिठा ये कुरान खणी था अचनि चवंदा पुराणा कुरान असांखे ॾियो असां नओं था तव्हांखे ॾियूं ॿाराड़ी जे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर ते हे सचो मुस्लमान आहे हे कादियानी आहे उहे नवां कुरान सुठा जिल्द सुठो छापो पर आहिनि कादियानियुनि जा मिठा उन्हनि जा तर्जुमा उन्हनि में उन्हनि ख़यानत कई आहे यादि रखो जेकॾहिं अहिड़ो को माण्हू तव्हांजे इलाइक़े में अचे उनखे ॿाह मां वठी उनखे दरगाह लोड़े शरीफ़ ते वठी अचो लोड़ो शरीफ़ असांजे हिन इलाइक़े में तव्हांजे हिन इलाइक़े में आले सुन्नत जो मर्कज़ आहे लोड़ो शरीफ़ आले सुन्नत जो मर्कज़ आहे ॾिसो जेकॾहिं को बेअदब गुस्ताख बेअदब ज़ाहिर थियो आहे पकड़े अचो लोड़े शरीफ़ वटि हे साईं पाणे हुनजी ख़बर वठंदा सुभान अल्लाह ओ मिठा ओ अदा ये पंहिंजी फितना अंगेज़ी खां मुड़न नथा पर इंशाअल्लाह ताला आशिक उन्हनि खे सुख जो दम पटण बि कोन ॾींदा छा था चओ जेको नबूअत जी कूड़ी दावा करे उनजे मञण वारा तव्हां वटि अचनि त पोइ तव्हां वरी उन्हनि खे मान ॾींदव छा तव्हां वरी उन्हनि जा किताब वठी पढ़ंदव छा अॼुकल्ह नेट ते बि जेके यूट्यूब ऐं फेसबुक हलायो था न इन नेट ते बि उन्हनि ख़बीसनि जी तबलीग जारी थी वई आहे यादि रखिजो मुस्लमानो उन्हनि जी तकरीर नाहे ॿुधणी उन्हनि जो किताब नाहे पढ़णो उन्हनि जो क़ुरान जेको छापी थियल आहे उहो नाहे पढ़णो छा तव्हां मूंसां इन ॻाल्हि जो वाइदो कंदो हिते कंडियारे जे पासे में मां विस ॿुधायूं त साईं हिते हिकिड़ो ॻोठु आयो सॼो कादियानी थी विया अल्लाह पनाह में रखे मिठा जेको बदबख्त हूंदो को बदनसीब हूंदो जेके पंहिंजे लाइ जहन्नम पंहिंजे लाइ वणजींदो उहो वञी इन काफ़रनि जे पुठियां लॻंदो पर ग़ैरतमंद सुन्नी कॾहिं बि इन्हनि काफ़रनि जी ॻाल्हि न ॿुधंदो ॿुधायो छा था चओ ओ अव्हां खां पोइ आया टीह कूड़ा दजाल दल्ला मत जा मूढ़ा ओ फसादी फासिद मरी विया हासिद फसादी फासिद मरी विया हासिद अव्हां जी ते नबूवत सदाई नबूवत अव्हां जी रहंदी सदाई नबूवत अव्हां जी रहंदी रसूल अकरम हबीब आज़म अव्हां हादी अव्हां महदी छा था चओ मदीने वारे साईं सां सच्ची गुलामी केड़ा केड़ा सच्चा आयो हां के पैसनि ते लुड़िया था वञनि असांजे मातली जे पासे में हिकिड़ो ॻोठ आहे उनजो चङो मुड़ुसु हुयो हिकिड़े भेरे मूंखे हुन ॻोठ में वठी आया चईं हिन वॾेरे खे त नसीहत कयो जो ख़ैर त आहे चईं पहिरीं हुयो पंहिंजो सुन्नी हुयो या रसूलुल्लाह कंदो मीलाद कंदो यारी कंदो उर्स कंदो पोइ वरी लॻसि वहाबी उन्हनि 5 लख में मस्जिद ठाराए ऐलान की मां वहाबी वरी लॻसि हो कारनि कपिड़नि वारा उन्हनि वरी 11 लख उन्हनि खां वरितई चई त मां हाणे उन्हनि सां गॾु वरी आयसि आले हदीस वो ग़ैर मुक़ल्लिद वो जेके चॾा टेड़े बीहंदा आहिनि वरी उन्हनि को सवायो माल चटायुसि वरी चई त मां हाणे उन्हनि सां गॾु आहियां पुट मदीने वारे साईं फरमाए त जॾहिं क़यामत क़रीब थींदी फितना ईअं पखिड़बा जे कारी राति छांइजी वेंदी आहे माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा शाम जो मुस्लमान हूंदा सुबुह जो काफ़िर बणिजी वेंदा माण्हू पैसे ते पंहिंजो दीन विकिणंदा पैसे ते पंहिंजो दीन विकिणंदा इहो मां पंहिंजे अखियुनि जो ॾिठो वाक़ियो थो ॿुधायांव पैसनि ते कॾहिं हुन मज़हब में कॾहिं हुन मज़हब में कॾहिं होॾे कॾहिं होॾे मिठा दुनिया खे असां धूड़ धूड़ चंदासीं पैसे रोकड़ लालच ते पंहिंजे मुस्तफ़ा जे दर जी गुलामी न छॾी या न छॾबी केड़ा केड़ा मदीने वाले जा आशिक आयो ही सिर ही साह ही जिंद ही जान हसनैन जे नाना साईं जी मिल्कियत दस्तगीर जो मुरीद हुजे पीरान पीर जो पट्टो गिथीअ में गुलामी जो पातल हुजेसि कॾहिं बि कंहिं बद मज़हब ॾे लाड़ो न खाईंदो जैसी सिरीअ में साह आहे तेसी ताईं मदीने वारे साईं सां गुलामी जो नातो निभाई
ओही साह त हिकिड़ो आ जे हज़ार हुजनि जानियूं मुंहिंजा अरबी तो तां सभु सदबार कयां सदके मुंहिंजा मदनी तो तां सभु सदबार कयां सदके ओ जिंद जान पिरी तो ता सौ वार कयां सदके जिंद जान पुनल सद बार कयां सदके मुंहिंजा जानी तो ता सब संसार कयां सदके छा चो मदीने वारे जी गुलामी में रहो ऐं मीलाद जो महीनो आ न वज वजाए मीलाद मल्हाए हाँ हर गली में चरागा हुजे हर गली में बत्तियों बिजली नंढड़ा बलबड़ा बारियो ये टिमका पे ॾियनि न ये तव्हांजा मिर्च ॿरंदा हुननि खे मिर्च लॻंदा समझो था उन्हनि खे कुछ भी न चओ जेड़ो झगड़ो फसाद असां सुनी कंदासीं कोन न बस ॿ टे मिर्चड़ा झंडो हिकिड़ो पर डंडो वॾो हुजे डंडो ऐं झंडो समझो था न वरी चई झंडा जा लॻायो वरी झंडा छाजे लाइ लॻायो झंडो बि असांजो डंडो बि असांजो तोखे डंडो छो आयो आहे समझो था न वो मिठा मदीने वारे साईं जे अचण जी गली गली नगर नगर शहर शहर घर घर में खुशबू हुजे घर घर में मिलाद हुजे आयो रब जो हबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया 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 ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाने काने कर नजर आयो तन जो तबीब महकार थी वया खुलिया सगियुनि वारनि जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया लोढ़े वारनि जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा ओ अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबाणे माग लातई सीने सां सभाग खयई लालणो लबीब चिमकार थी वया खुलिया सुन्युनि जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया सुन्युनि जा आयो रब जो हबीब बेड़ा पार थी वया चो आयो रब जो ओ आथियो नूर जो ज़ुहूर अम्मा निठो कोन सूर ओ थियो नूर जो ज़ुहूर अम्मा निठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर खुशियूं कयूं हर हूर चयो हर कहीं गरीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया ओ कई करमुला ईद मिली सास सईद कई सुन्युन सभनी ईद ओ कई सुन्युन सभनी ईद मिली सास सईद रब हमीद मजीद ॾिनी नेमत जी नवीद थिया वहर वरीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया
सुभान अल्लाह मुंह अर्ज पे कयो रब जो ऐलाना वरफाना लक ज़िक्रक हबीब तुझे ज़िक्र के असां बुलंद कयो किया बुलंद कयो मुस्तफा जो ज़िक्र रब किया बुलंद कयो अच तो के हदीस बुधाया माजम औसत में इमाम तबरानी रिवायत आंदिया अद्दुरुल मंसूर में इमाम सुयूती या रिवायत आंदिया इमाम आजुरी किताब शरिया में या रिवायत आंदिया मजमउ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदिया हदीस जो रावी हजरत उमर बिन खत्ताब फारूक आजम तो रिवायत करे मदीने वाले मीर फरमायो त जने हजरत आदम के रब पैदा कयो रफ़ा रासहू इलल अर्श अर्श दे निहारी आदम में जिनमल साहब जो ना पहरी नजर मथे कई अल्लाह दे अर्श ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रब जे अर्श जे पेशानी ते अर्श जे कुंगरन ते अल्लाह दे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो लिखियल ॾिठई अर्ज़ कई मौला मुहम्मद केरा जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु तो अर्श ते लिखायो आ रब फरमायो से आदम यो मुझो आखिरी नबी या आदम इन्नहु पुजानी वारो आखिरी नबी तुझे औलाद मा आखिरी नबी मुहम्मद मुस्तफा व इन उम्मतहू आखिरुल उम्म में उन्हें जी उम्मत सबनी उम्मतुन मा आखिरी उम्मत हुंदी वलौला हुवा या आदम मा खलक़तुका ए आदम जे मुहम्मद के नखल क्या न तो आदम के पैदा कया न जन्नत जोड़िया न आसमान जमीन उठाया ओ आदम ही कायनात जा चिट चिटिया में इन्ने नाले वारे जे सदके जे जो नालो पंजे नाले सा गडो अर्श ते लिखायो वरफना लक ज़िक्र कर हिकड़े हंद में विसे ये मस्जिद ते लिखलो या रसूल अल्लाह बे पासे लिखलो या मोहम्मद त मोहम्मद बीठो जे उन्हें के या हटाई के मानू मथे चढ़ी ओ या डाकण खणी बिना फाहे ते तो चढ़ी वो गाटो भजी पोई निभागा उतो वनियो या ड्रा थई या रसूल अल्लाह चवणो न जेला शिरक आ न हिकड़े वरी वनी ओ मथे मान मस्जिद में तो कोईटा में विस त हिकड़ी मस्जिद ता वो मदीने वाले साईं जो नालो हिया तेछे सा हणी ड्राई जडी ओ मिठा ही बद बातिन मानू बद अकीदा मानू मस्जिद नु ता त ड्राहे सगन था पर अर्श ते जको रब लिखी छडियो आ सुभान अल्लाह इते देर जो पी भी कोन पहुंची सकंदो अल्लाह पंजे नाले सा गड मदीने वाले जो नालो लिखाई छडियो अलल किबाब वल अबवाब फिल जन्नत जे दरवाजन ते कुब्बन ते दरियुन ते राहदारियुन ते जन्नत जे कुंगरन ते जन्नत जे वणन जे पन्न ते मोहम्मद नालो रब लिखी हां वरफना लक ज़िक्र का भी तुंजो जिक्र त असां बुलंद करे छडियो सुभान अल्लाह हिते जे करे ड्राही दो मानन के रोकी दो भला ने अर्श ते जन्नत ते तो मुले जी पहुंचब कोने न वरफना लक ज़िक्र का भी तुंजो जिक्र असां बुलंद करे छडियो ऐसी तई जो नमाज पढ़ो पर नमाज में जैसी तई जिक्र मुस्तफा न कंदो तेसी ताजी नमाज मुकम्मल नहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जेडी मल नमाज पढ़ो क़याम कयो रुकू कयो सजदा कयो सब कुछ कयो अतहियात पढ़ी छा चंदा आयो अतहियातो लिल्लाहि वस्सलावातो वत्तय्यिबातो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। गैब जे खबरुन बुधाइण वारा तोते मुझो सलाम। शेख मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस दल चयो ओडीमल हुजूर जो तसव्वुर करे पो चवंदा कयो तवां जे चपन जा आवाज मदीने वारो मीर बुधे तो ताके सलाम जो जवाब। सुभान अल्लाह। हां हाने नमाज में भली सदर जरदारी अची वने सलाम कंदोस भला जे को खणी चापलूसी करे सलाम करेस चो नमाज नमाज चट नमाज टूटी पई भली सदर अचे वजीर आजम अचे सलाम कोन कबो सलाम कई तो नमाज भजी पोंदी पर खुदा जो कसम नमाज ते सी मुकम्मल थींदी न जेस मदीने वाले ते सलाम न ऐ सलाम पे रूबरू वारो अस्सलाम अलैका अय्युहन नबी जे अरबी जो अरबी में तर्जुमो कबे न कजे त माना थींदी अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या नबी अल्लाह। ए गैब जे खबरुन बुधाइण वारा तो ते सलाम हुजे सलाम वराए चे तो नबी की या रसूल अल्लाह न चंदा कयो हुजूर के गैब जो इल्म कोने अरे निभागा है पान पे नमाज में पढ़ी अस्सलाम अलैका या नबी हुजूर के गैब दान सभी नमाज में सभी सलाम वराए वरी चे इया तो मुनाफिक अल्लाह जे के बाहु बुधी वेठो है न उते चे तो गैब दान बाए सलाम भी करे तो सलाम वराए चे तो या रसूल अल्लाह चोन तो शिरक ना जायजा हुजूर के गैब दान मनण हराम ना जायजा इया तो निफाक जी निशानी। असा सुन्नी आयु अल्हम्दुलिल्लाह नमाज जे अंदर बे अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवंदा आयु सलाम वराए बे सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हां बेटा भला हाने हिकड़ो तो वायदो कयो मूसा हर सुन्नी मिलाद मल्हाई जरूरी ना है तो को तमा साईं लोड़े वारन के घुरायो नाथखानी करायो साईं को मातली में घुरायो न न जेतरी ताके तौफीक आ न बियो कुछ बना हिकड़ो देगड़ो भत में घर भत जो देगड़ो घर में लायो ठोटड़न जो दाग दियो खुशबूदार भतड़ो करे पान खाओ बच्चन के खारा चौथा जो को नंगर मिलाद जो तब तहां जो नालो मिलाद में लिख उन रुगे भुगना वेड़ाया ना हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी जो वालिद करीम हजरत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह भुगना वेड़ाई पर सोचे प्याले मुझा भुगना कबूल प्याले न प्या रात जो सुतो आ त ख्वाब में दिसे तो सोहणे नबी जी कचहरी में वो भुगणन जी गंढ रखी साईं फरमाइन था बच्चा अब्दुल रहीम गम न कर तुझे मोहब्बत वारा मिलाद जा भुगना असा वट पहुता है ना सा कबूल कया। सीरत शामी वारो लिखे तो एकड़े वली सगोरे के मदीने वाले साईं जी ज़ियारत थी दीदार थियो लजपाल नबी जो अर्ज के या रसूल अल्लाह जने रबिउल अव्वल अचे तो एकड़ा मिलाद मल्हाइन था खुशू मल्हाइन था या रसूल अल्लाह चरागा था कन जुलूस था कढन बिया वरी चंदा बिदत ना जायजा न मल्हाइंदा कयो या रसूल अल्लाह अव्हां के केड़ी गाल थी वणे तांजे ज़हनन में भी सवाल हुंदो न असी तो खुशी में मिलाद मल्हायूं था पर हुजूर के गाल वणे थी अले न वली सगोरे इहो सवाल पूछो सीरत शामी वाले लिखियो हुजूर जन के ची या रसूल अल्लाह हे मानू था वणने व मिलाद मल्हाइण वारा या हो जेके नथा मल्हाइन उहे था वणने व हुजूर मुरकिया मां सदके वञा मुस्तफा जे मुरकण सोना हबीब मुरकिया फरमायो मन फरह बिना फरहना बे जेके असा जे अचण ते खुशूं था मल्हाइन असा बुनन सा खुश है सुभान अल्लाह जेके असा जे अचण ते खुशी था मल्हाइन असी बुने सा खुश आहियूं को जेकॾहिं मदीने वारो साईं खुश थिए त पोइ भौंकण वारो पियो भौंके असांखे ॿिए जी परवाह ई कोन्हे असां ईमान आंदो आहे मदीने वारे साईं था असां दिलि लाती आहे दिलि पर नबी करीम सां असांखे राज़ी करणो आहे पंहिंजो महबूब मदीने वारो दुनिया रुसे थी त रुसण दे कावड़
थे थी कावड़ चढ़ दे पर असां ये राज़ी कंदासीं मदीने वारे मीर खे छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे हाँ वरी जे महबूब के खुश करणो आहे न त 5 वक्त नमाज भी पढ़ो छो त साईं फरमाइनि था वजत कुर्रत ऐनी फिस्सलाह मुझे अखियुनि जी थधाण नमाज में जेॾी महिल मुंहिंजो उम्मती नमाज पढ़े थो न मुंहिंजूं अखियूं ठरी थियूं पवनि हाँ पोइ मुस्तफ़ा करीम के राज़ी करण चाहियो था 5 वक्त नमाज पढ़ो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो जेकॾहिं पीउ मां जेरो थियो न तव्हां ख़ुशि नसीब आहे दुनिया जा बख़्त वारा माण्हू आयो जे तव्हांजो अबो जेरो आहे तव्हांजी अमड़ हयात आहे ख़ुदा जो कसम अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात मदीने वारो मीर तो फरमाए त बेश्त मायरुनि जे पेरनि जे हेठां रब रखी रिदा रब फी रिदल वालिद व सख्त रब फी सख्तिल वालिद अल्लाह जो रज़ामंदो पीउ जी रज़ा में हूंदो आहे अल्लाह जो कहर ऐं कावड़ पीउ जी नाराज़गी में हूंदो आहे वो मिठा पंहिंजे पीउ माउ खे राज़ी कंदो अल्लाह बि तव्हां सां राज़ी मदीने वारो साईं बि राज़ी कदुर अबे जो तन खां पुछा क्यो जन खां अबो नंढपिण में जुदा थियो कदुर अबे जो तन खां पुछा क्यो हे जन खां अबो नंढपिण में जुदा थियो दा कदुर अबे जो तन खां पुछा क्यो ओ पियो जहीं जो विछड़ी वने सो छोरो छिनो सॾबो अदल करे तेरा हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾु कबो पीउ माउ जी इज़त कयो उन्हनि जी ख़िदमत कयो फर्मा बरदारी कयो मिठा दुनिया फानी आहे ज़िंदगी जा मेला क़िस्मत असांखे अॼु मिठा ज़िंदा आहियूं सुभाणे ख़बर न आहे असां मां केरु हुजे अलाए न हुजे ओ पखी परदेसी अड़ा वेठा आहियूं उॾाण ओ पखी परदेसी अड़ा दा वेठा आहियूं उॾाण करे महल पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसी अड़ा वेठा आहियूं उॾाण सरकार फरमाते बिन माण्हुनि सां अल्लाह जंग कंदो बिन माण्हुनि सां बदबख्त बदनसीब आहिनि जिन सां अल्लाह पाण जंग कंदो ऐं जंहिंसां रब जंग कढे करे सॻियुनि वारा खटंदो या हाराईंदो जवाब ॾियो हिकिड़ो उहो जेको व्याज थो वठे व्याजी सां अल्लाह जंग कंदो व्याजी जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो उनजी सूरत इंसाननि वारी न हूंदी पलीत खिंज़ीर जानवर जहिड़ी सूरत सां उथंदो साईं फरमाइनि था हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए एॾो ॾोह आहे एॾो गुनाह आहे हिकिड़ो रुपयो व्याज जो खाइण ओॾो काबे जे अंदर वञी पंहिंजी जीजल माउ सां ज़िना करण पंहिंजी माउ सां सोभ काबे में वञी कारो मुंहुं करे ओॾो हिकिड़ो रुपयो व्याज जो वठे व्याजी जे मथां अल्लाह खे सख़्त ॾमर सख़्त कावड़ हूंदी आहे साईं फरमाइनि था मुंहिंजो उम्मती व्याज न खाईंदो छो त व्याज हराम आहे ॿियो उहो माण्हू जंहिंसां अल्लाह जंग कंदो जंहिं आज़ाद इंसान खे पैसनि ते विकिणियो न्याणी खे खपाई वञी न्याणी खे पैसनि ते विकिणी असांजे दादू में वियासीं हिकिड़े माण्हू 2.5 लख में न्याणी खपाई वरी ॿिए चयो त मां 3 लख थो ॾियां त 2.5 वारो छुटो वरी 3 लखनि वारे खे खपाई पैसनि ते न्याणी विकिणे खुदा जो खौफ रखो मुसलमानो न्याणियुनि खे पैसनि ते विकिणे उहे पैसा जॾहिं घर में खणी ईंदो आहे घर खे 2 दर हुजनि हिकिड़े दर जा उहो पैसो व्याज जो या न्याणी के खपाइण जो पैसो हिकिड़े दर मां दाख़िल थींदो ॿिए दर मां ख़ैर बरकत अमन आफ़ियत मोकिलाए वेंदी हेॾो हराम जो रुपयो आयो हेॾो ख़ैर बरकत उन
घर जी निकरी वेंदी पूरी न पवंदुसि कॾहिं सुख जो टुकुर नसीब न थींदुसि ज़हन खे सुकून आराम न मिलंदुसि बच्चा नाफ़रमान थी वेंदा औलाद अणसुधरियो थी वेंदो जेको हराम खाए थो दुनिया बि बर्बाद आख़िरत बि बर्बाद करे थो मिठा अॼु अहद कयो हिन भलारी महफ़िल में त इंशा अल्लाह ताला हलाल खाईंदासीं चओ बच्चनि खे बि हलाल खाराईंदासीं ऐं मीलाद हलाल जे पैसनि मां मल्हायो थी सघे थो मदीने वारे जी ज़ियारत थी वञे ऐं कसरत सां दुरूद पढ़ो घणो दुरूद पढ़ो छो त दुरूद तव्हांजे मोहबत वारी तार गुंबद ख़दरा सां जोड़ींदो आहे साईं फरमाइनि था जुम्मे जी राति या जुम्मे जे ॾींहुं जेको 1000 भेरा दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे उथंदो त इन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां छुहंदड़ हूंदो मूंसां गॾु मदीने वारे जो साथ खपे कंहिंखे खपे जुम्मे शरीफ़ जे ॾींहं ते 1000 भेरा दुरूद पढ़ो जेके लोड़े शरीफ़ वारा मुरीद आहियो पंहिंजे मुर्शिद खां वञी पुछो त साईं कहिड़ो दुरूद तव्हां जेको ॾसियो जेको मुर्शिद खां तलक़ीन थिए न उहो दुरूद वठी 1000 भेरा पढ़ो इंशा अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे मुस्तफ़ा जे रहमत जे साये में हूंदो शफ़ाअत जे झंडे जे हेठां ओ मुझा अदा मदीने वाले साईं सां सच्ची मोहब्बत सच्चो इश्क रखो हुजूर जे दर जी गुलामी कयो हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैहि